फुकरा के अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद जे त अज महदी सरकार जो मेलो तमाम बड़ी धूमधाम से मल्हायो पियो वञे। साईं मौज दरिया साईं जन साम्हूं मौजूद आहिनि। असां सॼे फुकरा जी खुशनसीबी आहे जो साईं जन साम्हूं मौजूद आहिनि। हथ मथे करे नारो जे नारा हैदरी। मस्ती में तो तहां भी थोड़ो हथ मत करे नारो जे नारा हैदरी अली 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 यो वरी भी नारो थे बाबा, यो भी वरी नारो थे। अली जो नालो वठणी इबादत है। तमाम फुकरा जी फरमाइश से शुरुआत में मौला शान जो कसीदो मेरे अल्लाह जड़ी मेरे अल्लाह जड़ी सरकार नहीं तो मोहम्मद जड़ी दरबार नहीं। अली जड़ा लजपाल नहीं तो हुसैन जड़ा मुख्तार नहीं। मेरे अल्लाह जड़ी सरकार नहीं। मेरे अल्लाह जड़ी सरकार नहीं तो मोहम्मद जड़ी दरबार नहीं। अली जड़ा लजपाल नहीं तो हुसैन जड़ा मुख्तार नहीं। जद पुजदानान प्यार नहीं उदे कल में एतबार नहीं। बुलंद आवाज से नारो अचे। शहंशाह जी दरबार में बैठा हूं, महदी सरकार जी दरबार में। कई शायर जेवा हो मुझे तरफाली वारन के सैयाली मदद दर्जे
नालो ॿुधंदा आहिनि शाइर चए पियो नारो हैदर जो हणंदा नारे हैदरी ओ नारो हैदर जो ॿुधंदा पुत ॾाढो ख़ुशि थींदा नारो हैदर जो ॿुधंदा पुत ॾाढो ख़ुशि थींदा वठी नारा अलीअ जा हणंदा नारो हैदर जो ॿुधंदा पुत ॾाढो ख़ुशि थींदा वठी नारा अलीअ जा हणंदा वठी नारा अलीअ जा हणंदा भॼतन जे कुल प्यारनि खे भॼतन जे कुल